अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाणणु चाहींदा त साइंस जी डेफिनेशन छा आहे? साइंस जूं बुनियादी तौर ते शाख़ूं ब्रांचिस कहिड़ियूं आहिनि ऐं साइंस जी जेका एवोल्यूशन ऐं इर्तिक़ा आहे उन जा जेके मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि, मरहला आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? अॼु पाण इंशाअल्लाह इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। उनजो इहो फ़ाइदो थींदो तव्हांखे अहिड़ियूं मालूमाती वीडियोस जेके आहिनि उहे सवली सिंधी ॿोली में ॾिसण खां मिलंदियूं रहंदियूं। दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तो, हीअ असांजी जेका साइंस सीरीज़ आहे, बुनियादी तौर ते 7वीं क्लास जी साइंस किताब आहे, यानी कि जेको असांजो जेको सिंध सूबो आहे उन में जेके गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि ऐं उन्हनि जी जेका साइंस जी जेका किताब आहे उन जो जेको पहिरियों चैप्टर आहे उन ते पहिरियों लेक्चर आहे। त मुंहिंजा जेके मुखातिब आहिनि, ऐं जंहिंसां ॻाल्हि करियां पियो, उहे जेके आहिनि गवर्नमेंट जा ॿार आहिनि। त मूंखे जेको सो कुझु ॻाल्हि करणी हुई उन्हनि जे हवाले सां बि। उहा ॻाल्हि इहा आहे त ॿारो ॾिसो, पाण खे हाणे साइंस पढ़णी आहे, ठीकु आहे। त अॼु जे लेक्चर में पाण इहा ॻाल्हि सिखंदासीं त साइंस जी डेफिनेशन छा आहे, पोइ साइंस जूं बुनियादी तौर ते जेके शाख़ूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, क़िस्मूं कहिड़ियूं आहिनि, ऐं पोइ पाण साइंस जी जेका इर्तिक़ा आहे उन ते ॻाल्हि कंदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि पाण इहा करियूं, उहा इहा त ॾिसो, ॿ ॻाल्हियूं करणियूं मूंखे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा करणी त हीअ जेको पाण खे साइंस पढ़णी आहे, पंहिंजे अंदरि क्यूरियोसिटी हुजणु घुरिजे। क्यूरियोसिटी माना जुस्तजू हुजणु घुरिजे शयुनि जे डीप में वञण जी। माना साइंस पढ़णी आहे त साइंस जे पढ़ण जो जेको तरीक़ो आहे न, उन खे थोरो सो पाण मोडिफाए कंदासीं ऐं शयुनि जी जेतिरी गहराई में डीप में पाण वञी सघूं, पाण खे वञिणो आहे। अहिड़ी पाण खे जेको पंहिंजा स्किल सेट्स आहिनि, पंहिंजा जेके माना पढ़ण जो जेको तरीक़ो आहे, उहो पाण खे अहिड़ो करिणो त शयुनि जी पाण गहराई में जेतिरो वञी सघूं पाण वञूं। इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी पंहिंजे चैनल ते। हीअ जेका सीरीज़ आहे उन में पाण गहराइनि सां शयुनि खे सम्झंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त स्टूडेंट्स बि इन ॻाल्हि खे सम्झनि ऐं शयुनि जे डीप में वञण जी कोशिशि कनि ऐं डीप में वञी करे सम्झनि। सिर्फ़ु किताब ताईं पंहिंजे पाण खे महदूद न कनि। इहो मैसेज स्टूडेंट्स जे लाइ बि, टीचर्स जे लाइ बि, ऐं जेके मुंहिंजा ॾिसंदड़ इंशाअल्लाह उन्हनि खे फ़ाइदो थींदो। सिर्फ़ु किताब जी ॻाल्हि कोन हूंदी, उन में बि जाम सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा जेका मूंखे पंहिंजे ॿारनि सां करणी हुई, स्टूडेंट्स सां करणी हुई, उहा इहा त ॾिसो, हीअ जेके पाण त किताब साइंस में पढ़ूं पिया सिंधी में, पर जेका मैट्रिक क्लास आहे, माना 10वीं क्लास खां पोइ फस्ट ईयर इंटर आहिनि, त फस्ट ईयर इंटर में जेके तव्हां सब्जेक्ट पढ़ो था, कहिड़ा सब्जेक्ट पढ़ो था? तव्हां बायोलॉजी पढ़ो था। बायोलॉजी में बॉटनी अचे थो, ज़ूलॉजी बि अचे थो, पोइ फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे। त इहे जेके साइंस जा सब्जेक्ट आहिनि, इहे सभु फस्ट ईयर इंटर में कहिड़ी लैंग्वेज आहे? इंग्लिश लैंग्वेज आहे, अंग्रेज़ी ज़बान। पर तव्हां 7वीं क्लास में 8वीं 9वीं में तव्हां जेको सिंधी में पढ़ो था। त चवण जो मक़सदु, मुंहिंजो जेको ॻाल्हि करण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त तव्हां शयुनि खे सम्झो भले सिंधी में, पर कोशिशि करियो त शयुनि खे यादि करियो अंग्रेज़ी में, इंग्लिश में यादि करिणो आहे, जीअं तव्हांखे इहे शयूं यादि थी वञे। ऐं टॉपिक्स कॉन्सेप्ट खे इंग्लिश में यादि करण जी कोशिशि करणी आहे। इहा हिकिड़ी मूंखे तव्हांखे गुज़ारिश करणी आहे। गुज़ारिशुनि में थोरो सो इहो टाइम निकिरी वियो। हाणे पाण अचूं था पंहिंजी जेका आहे मेन टॉपिक आहे, उहो कहिड़ो आहे? साइंस जी डेफिनेशन। त जेको विकीपीडिया जो जेको आर्टिकल, ॾिसो हाणे ॻाल्हि कहिड़ी पियो करें, विकीपीडिया जो आर्टिकल पंहिंजी किताब साइंस जी आहे, साइंस जी डेफिनेशन कोन्हे का। पाण साइंस जी डेफिनेशन मूं ॿुधाइणी, जो साइंस सब्जेक्ट आहे, त जेको सब्जेक्ट आहे साइंस, थोरो सो पाण इन खे ॾिसूं साइंस जे सब्जेक्ट जो मतिलबु छा आहे। पोइ पाण हलूं था पहिरें चैप्टर में कहिड़ी शइ। त हाणे साइंस जो जेको डेफिनेशन आहे, पाण ऑथेंटिक जेका वेबसाइट आहे उहा कहिड़ी आहे? विकीपीडिया आहे, ठीकु आहे। त विकीपीडिया में उनजी जेका डेफिनेशन आहे, पहिरियों तव्हां पढ़ी ॿुधाए थो वठां, उन खां पोइ तव्हांखे सम्झायां थो त इहो छा आहे। त जेको हुन में डेफिनेशन आहे उहा तव्हांखे पढ़ी थो ॿुधाए त साइंस इज़ अ रिगोरस एंड सिस्टमेटिक endeavor that builds and organizes information in the form of testable explanations and predictions about the universe। ठीक है। त हीअ त मूं हिकिड़े साल में पढ़ी वरिती न, हाणे तो सम्झायां थी छा आहे। चए थो त साइंस इज़ अ रिगोरस,
रिगोरस जो मतिलबु आहे बिला कमो कास, बग़ैर नंढ वधाई जे, माना घटि ॻाल्हि कोन हूंदी, वधीक ॻाल्हि कोन हूंदी, एक्ज़ैजरेशन कोन हूंदी, मुबालगो कोन हूंदो। साइंस में तव्हां ॻाल्हि बिल्कुलु एक्यूरेट कंदा, या त ही या त हू, विच में न को वधीक न को घटि, रिगोरस। अच्छा, ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? सिस्टमैटिक स्टडी, इंडेवर माना कोशिशि आहे। हाणे सिस्टमैटिक कीअं, उन ते पाण अचूं था, थोरो अॻियां था। साइंस इहा जेका कोशिशि आहे, इन जी वजह सां छा थो थिए, इंफॉर्मेशन जेका असां बिल्ड थिए थी, ऐं न सिर्फ़ु बिल्ड थिए थी बल्कि ऑर्गेनाइज़ थिए थी, तरतीब थिए थी। डिटेल पोइ पाण अचूं था हिन ॻाल्हि ते, त छा मतिलबु आहे। पर आधार छा आहे? आधार आहे टेस्टेबल एक्सपेरिमेंट, टेस्टेबल एक्सप्लेनेशंस। टेस्टेबल एक्सप्लेनेशंस छा आहिनि, उन ते पाण ॻाल्हि करे था वठूं। पर मक़सदु चवण जो इहो आहे त साइंस हिकिड़ी कोशिशि आहे, जेका हिकिड़ी साइंटिफिक कोशिशि आहे। चलो हाणे पाण साइंटिफिक कोशिशि जी ॻाल्हि था ॿुधाए ॻाल्हि पिया था। ॾिसो, साइंटिफिक कोशिशि जेका आहिनि, इहो बेसिकली साइंटिफिक मेथड आहे। साइंटिफिक मेथड छा आहे? साइंटिफिक मेथड में 5 शयूं। नंबर 1 आहे ऑब्ज़र्वेशन। तव्हां ऑब्ज़र्व कयो था, माना ॾिसो था, मुशाहिदो कयो था, या तव्हां ॿुधो था, जेके सेंसिस खे यूज़ कयो था, इंफॉर्मेशन कलेक्ट कयो था। ठीकु आहे, हाणे तव्हां ऑब्ज़र्व कयो, ऑब्ज़र्वेशन कई, उन खां पोइ छा आहे? हाइपोथेसिस। नंबर 2 छा आहे? मफ़रूज़ा तव्हां तयारु कयो था, जेका तव्हांखे इंफॉर्मेशन मिली, तव्हांजे जेके सेंसिस जे ज़रिए तव्हां मफ़रूज़ा, त हिन जी हक़ीक़त छा हूंदी, हिकिड़ो मफ़रूज़ो ठाहे था वठो। ठीकु आहे, उन खां पोइ नंबर 3 ॻाल्हि छा हूंदी, पोइ तव्हांखे करिणो आहे एक्सपेरिमेंट। मफ़रूज़े खे साबित करिणो त एक्सपेरिमेंट करिणो पवंदो। एक्सपेरिमेंट मां कुझु नतीजा निकिरंदा, त उहे जेके नतीजा हूंदा उन्हनि खे एनालिसिस करिणो आहे। डेटा एनालिसिस चोथों स्टेप, डेटा एनालिसिस कंदा। एनालिसिस करण खां पोइ तव्हांजी हिकिड़ी राय क़ाइमु थी वेंदी, जेका ॻाल्हि हूंदी थ्योरी। ऐं जेकॾहिं जाम सारनि माण्हुनि जूं साॻूणियूं थ्योरीज़ हुजनि, त पोइ उहा शइ छा ठही वेंदी? लॉ ठही वेंदी। त इहो साइंटिफिक मेथड आहे। वरी रिपीट था कयूं, नंबर 1 उन में छा हो? ऑब्ज़र्वेशन, उन खां पोइ हाइपोथेसिस, उन खां पोइ एक्सपेरिमेंट, उन खां पोइ डेटा एनालिसिस, उन खां पोइ थ्योरी, ऐं उन खां पोइ लॉ। डिटेल पोइ पाण वरी कंहिं ॿी वीडियो में मिसालुनि सां ॻाल्हि कंदासीं। अॼु पाण खे रुगो मुख़्तसर उन जी ॻाल्हि करणी हुई त साइंस में छा हूंदो आहे। साइंस हिकिड़ी जेका आहे सो हिकिड़ी सिस्टमैटिक स्टडी आहे। मतिलबु अच्छा, टेस्टी जेको साइंस उहा ॼाण जेके तव्हां टेस्ट करे सघो था, माना मतिलबु छा, एक्सपेरिमेंट तव्हांखे करणा आहिनि। ठीकु आहे, टेस्टेबल एक्सप्लेनेशंस। ऐं साइंस जो मौज़ू छा आहे? होल यूनिवर्स, सॼो यूनिवर्स। ठीकु आहे, अच्छा, इहा ॻाल्हि मूं छो कई आहे? हिकिड़ी वजह आहे, उहा वजह इहा त साइंस खे माण्हू पढ़े थो त पंहिंजो हिकिड़ो त रिवायती तरीक़ो, ट्रेडिशनल तरीक़ो, पुराणो तरीक़ो। पुराणो तरीक़ो कहिड़ो आहे? त साइंस खे पाण हिकिड़ो लैंग्वेज सब्जेक्ट, माना गवर्नमेंट स्कूलनि में छा हूंदो आहे? रीडिंग कराईंदा आहिनि, कॉपी फेयर कंप्लीट कराईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि रटो लॻायो, यादि करियो, दैट्स इट। त इहो त थींदो आहे हिकिड़ो लैंग्वेज सब्जेक्ट हूंदो आहे न, सिंधी, इंग्लिश, उर्दू। उन में पाण खे ज़रूरी आहे त ॿोली आहे त ॿोली पढ़णु त अचणु घुरिजे न। स्पेलिंग छा आहे, हिजे अचे, उहो त लैंग्वेज सब्जेक्ट आहे। साइंस इज़ नॉट अ लैंग्वेज सब्जेक्ट। साइंस छा आहे? उन्हनि शयुनि जो मुशाहिदो करणु, शयुनि खे ॾिसणु, उन ते बहस करणु, उन ते जेको आहे पंहिंजी राय क़ाइमु करणु, पंहिंजे कॉन्सेप्ट खे क्लियर कराइणु। त जेके मुंहिंजा स्टूडेंट ॿुधनि पिया, ऐं उन्हनि खे चवंदुसि त साइंस खे तव्हां हिकिड़ो रिवायती तरीक़ो छॾियो, नए तरीक़े ते। उहो जेको साइंस जो एक्चुअल तरीक़ो आहे उहो इहो आहे त शयुनि खे तव्हां प्रैक्टिकल करियो, प्रैक्टिकल तजुर्बा करियो, ऐं पंहिंजे उस्तादनि खे तव्हां हिकिड़ो मुतालबो करियो त हू लेक्चर ॾियनि, कॉन्सेप्ट क्लियर कराइनि। लेक्चर जी डिमांड तव्हां करियो। हिकिड़ा जेके सुठा स्टूडेंट हूंदा आहिनि, उन्हनि जी निशानी इहा हूंदी आहे त हू पंहिंजे उस्तादनि खे महिनत करण ते, उस्तादनि खे वधीक पढ़ण ते, रिसर्च करण ते। ॿार जेके आहिनि उहे जेको असां पंहिंजे उस्तादनि खे मजबूर करे छॾींदा आहिनि। सवाल अहिड़ा पुछंदा आहिनि जो उस्तादनि खे पढ़णो पवंदो आहे, रिसर्च करणी पवंदी आहे। त तव्हां सवाल पुछो पंहिंजे उस्तादनि खां। मुंहिंजो इहो मक़सदु हो त ॿारनि जो जेको साइंस जे हवाले सां जेको पाण जो स्टाइल आहे, उहो ॿारनि खे चेंज करणु घुरिजे, सवाल पुछणु घुरिजनि पंहिंजे उस्तादनि खां। इहो हिकिड़ो मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि हुई साइंस जे हवाले सां। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे। हाणे त पाण साइंस जी शाख़ुनि ते पाण सिर्फ़ु शाख़ुनि जा नाला ॿुधाईंदासीं, डिटेल में कोन ईंदासीं। ॾिसो, साइंस जूं जेके शाख़ूं आहिनि, उहे शाख़ूं। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी मूं इहा ॻाल्हि पे तव्हांखे करणी पई आहे। ॾिसो, वीडियो में पाण जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न पई अचे, या हिकिड़ी मूं डेफिनेशन पढ़ी ॿुधाए छॾी, साइंस जी डेफिनेशन पढ़ी ॿुधाए छॾी। हाणे तव्हांखे साइंस जी डेफिनेशन यादि कोन थी आहे, जो ॻाल्हि अॻियां वधी वई आहे, त तव्हां साइंस जेका पंहिंजी वीडियो तव्हां ॾिसो पिया, उन वीडियो खे तव्हां पॉज़ करियो, ऐं तव्हां वीडियो खे पोइते करियो, ऐं वरी उन डेफिनेशन खे ॾिसो, ऐं पोइ तव्हां लिखी वठो, नोट करे वठो। इहो त पॉसिबल आहे इन द फॉर्म ऑफ वीडियो। त वीडियो जो पाण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे, जेका ॻाल्हि सम्झ में न अचे, वीडियो खे पोइते करियो ऐं वरी ॾिसो। ठीकु आहे, इहा हिकिड़ी ॻाल्हि करणी। हाणे पाण अचूं था हिन ॻाल्हि ते, त साइंस जूं शाख़ूं।
त साइंस जो बुनियादी तौर ते 4 शाख़ूं आहिनि। हाणे उन्हनि मां वरी वधीक शाख़ूं निकिरनि थियूं, पर जेके 4 शाख़ूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? नेचुरल साइंसिस आहिनि, उन में छा आहे? बायोलॉजी है, केमिस्ट्री, फिज़िक्स आहे। ऐं ॿुधायां थो त बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स में मुख़्तसर तौर ते मतिलबु छा आहे इन जो। पर उन खां पोइ जेके साइंसिस आहिनि, हिकिड़ा त नेचुरल साइंसिस, उन में बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स अची वियो, ऐं हिकिड़ा आहिनि जेके पाण चवंदा सोशल साइंसिस। सोशल साइंसिस में कहिड़ियूं आहिनि? उन में जेको आहे सो तव्हांजी इकोनॉमिक्स अचो थी वञे, उन में तव्हांजी साइकोलॉजी अची थी वञे, उन में तव्हांजी सोशियोलॉजी अची थी वञे। हाणे इहे छा आहिनि उन ते पाण ॻाल्हि करे था वठूं। उन खां पोइ टियों आहे फॉर्मल साइंसिस। फॉर्मल साइंसिस में तव्हांजो लॉजिक अचो थी वञे, तव्हांजी मैथमेटिक्स अचो थी वञे, ऐं तव्हांजी जेका आहे सो कंप्यूटर थियोरेटिकल कंप्यूटर साइंस अचो थी वञे। ऐं उन खां पोइ चौथे नंबर ते जेका साइंस जी जेका बुनियादी शाख़ आहे उहा आहे एप्लाइड साइंसिस। एप्लाइड साइंसिस में तव्हांजी इंजीनियरिंग अचो थी वञे, तव्हांजी जेका आहे मेडिकल फील्ड अचो थी वञे। अच्छा, थोरो सो आउं इन्हनि शाख़ुनि जे बारे में जे नाला वरिता आहिनि थोरो सो मुख़्तसर तौर ते सम्झायां। नेचुरल साइंसिस, केमिस्ट्री, फिज़िक्स, बायोलॉजी। बायोलॉजी छा आहे? बायो माना ज़िंदगी, लॉजी माना स्टडी, ज़िंदगी जी स्टडी। हाणे ज़िंदगी जेका आहे इंसाननि जी बि थी सघे थी, जानवरनि जी बि थी सघे थी, ॿूटनि जी बि थी सघे थी। जेका ॿूटनि जी स्टडी आहे, 11वीं क्लास में तव्हां पढ़ंदा आहियो बॉटनी, ऐं 12वीं क्लास में पढ़ंदा आहियो तव्हां ज़ूलॉजी। ज़ूलॉजी माना जानवरनि जी ज़िंदगी। ऐं उन खां पोइ तव्हां जॾहिं MBBS कंदा आहियो, इंसाननि जे जिस्म जे बारे में पढ़ंदा आहियो, त उहो त इंसाननि जी हिकिड़ी स्टडी आहे। त सॼी जेका स्टडी आहे असां बायोलॉजी आहे। उन खां पोइ तव्हां छा आहे? केमिस्ट्री, फिज़िक्स। केमिस्ट्री छा आहे? तव्हां ईअं सम्झो त केमिकल या मैटर, असल में त मैटर आहे, जेका स्टडी ऑफ मैटर इज़ कॉल्ड केमिस्ट्री। ठीकु आहे, त मैटर आहे, पर मैटर जूं जेके केमिकल प्रॉपर्टीज़ आहिनि, बिहेवियर आहे, उनखे तव्हां केमिस्ट्री में सिखंदा आहियो। ऐं जेको मैटर जो जेको वास्तो आहे, मैटर छा आहे? मैटर माना उहा शइ जेका जॻह वालारे, जेको वज़न रखे ऐं जॻह वालारे, उहा मैटर आहे। ऐं मैटर जेको सॼी काइनात में हर शइ जेका मैटर आहे, यूनिवर्स सॼी मैटर आहे। त मैटर जो जेको वास्तो जेको हुनजी केमिकल प्रॉपर्टीज़ सां आहे या हुनजे बिहेवियर सां, उहो केमिस्ट्री में पढ़ाई वेंदी आहे। ऐं मैटर जो जेको वास्तो एनर्जी सां आहे, माना प्लैनेट्स आहे, मोशन आहे, हुन में जाम सारी शयूं आहिनि। मैटर जो वास्तो एनर्जी सां हुजे त पोइ उहा पढ़ाई आहे फिज़िक्स में, ऐं जेको केमिकल आहे उहो केमिस्ट्री आहे ऐं बायोलॉजी। ठीकु आहे, इहो त थियो नेचुरल साइंसिस। उन खां पोइ पाण ॻाल्हि कईसीं सोशल साइंसिस। उन में पहिरीं कहिड़ी ॻाल्हि कईसीं? इकोनॉमिक्स, मुआशियात, महांगाई छा हूंदी आहे, कीअं थींदी आहे, अफ़रात ज़र छा आहे, जाम सारे कॉन्सेप्ट आहिनि, उहे इकोनॉमिक्स में आहिनि। उन खां पोइ साइकोलॉजी। साइकोलॉजी छा आहे? इंसान जे दिमाग़ जी पढ़ाई आहे, या जेको इंसान जो बिहेवियर आहे उहो छा हूंदो आहे, त उनखे साइकोलॉजी में पढ़े। पोइ सोशियोलॉजी, समाज पाण में इंटरेक्ट कीअं कंदा आहिनि, माण्हू पाण में कीअं मतिलबु पंहिंजा मामला तय कंदा आहिनि, सोशियोलॉजी। उन खां पोइ कहिड़ी हुई? नंबर 3 ते जेका फॉर्मल साइंसिस में कहिड़ियूं आहिनि? मैथमेटिक्स आहे, लॉजिक्स आहे, ऐं थियोरेटिकल कंप्यूटर साइंस आहे। इन में बहस आहे त इहे शयूं जेके आहिनि, लॉजिक्स, मैथमेटिक्स ऐं थियोरेटिकल कंप्यूटर साइंस, इन्हनि जो जेके इहे त जेको आहे सो हिकिड़े एक्ज़ियम्स ते, रूल्स ते, जेके रूल्स जेके सेट हूंदा आहिनि, ऐं उन्हनि ते ई इन्हनि जी जेका आहे सो सॼी हूंदी आहे पढ़ाई। त इन ते हिकिड़ी बहस आहे त इहे वाक़ई साइंस में बि आहिनि या कोन आहिनि। छो जो साइंस में त ॻाल्हि हूंदी आहे एम्पेरिकल डेटा जी। एम्पेरिकल मतिलबु त जंहिंखे प्रूव करे सघिजे, जंहिंखे जेको आहे सो प्रूफ हुजनि, त एविडेंस ते ॻाल्हि कई वेंदी आहे साइंस में। हाणे हिन में एविडेंस जो एतिरो घणो तालुक कोन हूंदो आहे, इन करे बहस आहे त इहे साइंस में आहिनि या न आहिनि। पाण हुन बहस खे हुते छॾींदा। ऐं पोइ आख़िरी ॻाल्हि एप्लाइड साइंसिस। एप्लाइड साइंस जो मतिलबु आहे जेके बि साइंसूं पाण पढ़ियूं आहिनि न, उन्हनि सभिनीनि साइंसुनि जो अगरि को प्रैक्टिकल पर्पज़ आहे, त उन प्रैक्टिकल पर्पज़ खे तव्हां यूज़ कंदा आहियो न, प्रैक्टिकली उनखे यूज़ कंदा आहियो, त उन जूं बेसिकली 2 शाख़ूं थी वेंदियूं आहिनि, हिकिड़ो इंजीनियरिंग ऐं हिकिड़ी मेडिसन। त हीअ त पंहिंजूं शाख़ूं थी वियूं। अञा पाण खे हुन ते ॻाल्हि करणी आहे त हीअ जेका साइंस आहे इहा इवॉल्व कीअं थी आहे, इर्तिक़ा इन जी, मतिलबु त इन जी तारीख़, साइंस जी तारीख़ छा आहे। साइंस जी तारीख़ तमामु घणी पुराणी आहे, एतिरी पुराणी आहे जो तव्हांखे उनखे सम्झण जे लाइ पहिरीं तारीख़ सम्झणी पवंदी। तारीख़ जी जेका तारीख़ आहे उहा छा आहे? उहा इहा आहे त हाणे साल कहिड़ो पहले 2300 ईस्वी, मतिलबु त हिकु क़ब्ल मसीह छा आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में आया, त उन वाक़े खे ईस्वी साल चइबो। त उन वाक़े खे घणा 2023 पियो हले न, त 2023 साल थी विया जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया में आया हुआ। त उन खां पहिरीं छा हो? उन खां पहिरीं त चवनि था त यूनिवर्स बिग बैंग थ्योरी 4.5 बिलियन ईयर्स, त एतिरो पुराणी जेका असां काइनात आहे। ठीकु आहे, पर साइंस जी स्टडी आहे उहा केतिरी पुराणी आहे। त उन में हिकिड़ो हो C.J. थॉम्सन 1816 1825, हुन चयो त हिकिड़ो थ्री एज सिस्टम हुन ॿुधायो त अगरि साइंस पढ़णी आहे त तव्हांखे प्री हिस्ट्री में तव्हां वेंदव न, माना हिकु क़ब्ल ईस्वी, माना ईस्वी साल खां पहिरीं छा हो, 3 दौर हुआ। उहे 3 दौर कहिड़ा हुआ?
हिकिड़ो दौरु न पहिरियों दौरु उहो स्टोन एज माना पत्थर जो दौरु छा आहे माना जॾहिं खां काइनात शुरू थी ऐं हिकिड़ो इहो चवनि था ज़मीन शुरू थी आहे 3.4 मिलियन ईयर्स अगो 4.5 मिलियन ईयर्स अगो त बहरहाल हिकिड़ो वॾो मिलियन त मिलियन में लखे साल पुराणी ॻाल्हि आहे जॾहिं इहा काइनात जा ज़िंदगी शुरू थी त तॾहिं खां वठी केसि ताईं 4,000 खां 2,000 क़बले मसीह ताईं जो जेको टाइम आहे उहो टाइम कहिड़ो आहे स्टोन एज आहे जॾहिं खां काइनात शुरू थी तॾहिं खां वठी 4,000 क़बले मसीह या 2,000 क़बले मसीह ताईं जेको टाइम आहे उहो आहे स्टोन एज पत्थर जो ज़मानो उन खां पोइ आहे ब्रॉन्ज़ माना हीअ जेको तांबे जो माना उनखे नालो ॾिनो अथनि तांबे जी एज तांबे जो ज़मानो उनजो टाइम छा आहे उनजो टाइम आहे तव्हांजो 3300 क़बले मसीह खां वठी 1200 क़बले मसीह ताईं ठीकु आहे 3300 क़बले मसीह खां वठी 1200 क़बले मसीह ताईं ब्रॉन्ज़ एज आहे उन खां पोइ आयरन एज जेको आहे 1200 क़बले मसीह खां वठी 1 क़बले माना ईस्वी ताईं 1 ईस्वी साल ताईं इहो त थी वियो न पुराणा जेके दौर आहिनि त साइंस कॾहिं खां इवॉल्व थी आहे साइंस जी जेका पाण खां मुशाहिदो कंहिं शइ जो मिले थो साइंस जो उन में जेको आहे सो टे शयूं आहिनि हिकिड़ो मैथमेटिक्स आहे हिकिड़ो एस्ट्रोनॉमी आहे ऐं उन में कुझु शयूं आहिनि उहे कॾहिं पाण खे ॾिसण में अचनि थियूं ब्रॉन्ज़ एज में मीसोपोटेमिया इहो जेको ईरान इराक जो जेको जॻह आहे उते तव्हांखे इन्हनि जे बारे में कुझु पाण खे इजिप्ट मिस्र में 3,000 क़बले मसीह खां वठी 1200 क़बले मसीह ताईं जेको ब्रॉन्ज़ एज आहे उन में साइंस जे एवोल्यूशन जा कुझु आसार ॾिसण में अचनि था हिकिड़ी ॻाल्हि इहा उन खां पोइ जेको आहे सो आयरन एज आहे पर जेको साइंस जी जेका एवोल्यूशन आहे उन जो हिकिड़ो टाइम पीरियड आहे उनखे चयो वेंदो आहे क्लासिकल एंटीक्विटी मतिलबु छा आहे 800 क़बले ईस्वी खां 800 बाद ईस्वी यानी 800 क़बले ईस्वी खां वठी 800 ईस्वी साल ताईं क्लासिकल एंटीक्विटी इन में छा आहे ग्रीक सिविलाइज़ेशन ग्रीक यूनानी उन में छा आहे इंडिया जी जेका मैथमेटिक्स आहे उहा उन खां ई त पोइ अर्बन जेको आहे सो मैथमेटिक्स ख़ैर इंडिया में ई त वरिती हुई न यूनान जो फ़लसफ़ो वरितो त बहरहाल चवण जो मक़सदु इहो त क्लासिकल एंटीक्विटी जो टाइम आहे अच्छा उन खां पोइ मुस्लिम गोल्डन एज कहिड़ो आहे जॾहिं इस्लाम आयो आहे 700 क़बले मतिलबु जॾहिं नबी पैदा थिया ऐं उन खां वठी 1600 ईस्वी ताईं 700 ईस्वी खां वठी 1600 ईस्वी ताईं इनखे तव्हां गोल्डन एज ऑफ मुसलमाननि साइंस में वॾा कमु कया हाणे उन्हनि सभिनी ॻाल्हि ॿुधाईंदुसि त वीडियो जाम वॾी थी वेंदी अॻियां था उन खां पोइ टाइम आहे रेनेसां चोथों जेको मरहलो आहे अच्छा पहिरियों एज कहिड़ो ब्रॉन्ज़ एज उन खां पोइ क्लासिकल एंटीक्विटी उन खां पोइ जेको आहे सो जंहिंजो पाण चयोसीं मुस्लिम एज खां पोइ हे रेनेसां 1600 ईस्वी खां वठी 1900 ईस्वी ताईं मुसलमाननि जो जॾहिं उरूज घटि पिए थियो त यूरोप में जेको आहे सो उरूज आयो पिए त यूरोप जे माण्हुनि जेके मुसलमाननि जी जेका फाउंडेशन जी बुनियाद हुई उन जे आधार ते जेको साइंस खे तरक़ी ॾिनी त उहो छा हो रेनेसां हुयो अगरि चयो मञनि कोन था मुसलमाननि खां उन्हनि खयो आहे मुसलमान मञनि था मुसलमान यूनानियुनि खां ऐं इंडियंस खां जेको आहे इहो नॉलेज खईं मुसलमान मञनि था यूनानी फ़लसफ़ो चवंदा आहिनि पर ही कोन मञंदा आहिनि रेनेसां वारा उहो पंहिंजे पाण खे क्रेडिट ॾेई छॾंदा आहिनि त इहो सभु शयूं असां ठाहियूं मुसलमाननि जो क्रेडिट कोन ॾींदा आहिनि ख़ैर त रेनेसां जेका आहे उहा आहे 1600 खां वठी 1900 ईस्वी ताईं उन खां पोइ त साइंटिफिक रेवोल्यूशन आहे हीउ दौरु जेको पंहिंजो हले पियो हीउ त साइंस जो दौरु आहे त चवण मक़सदु इहो हिकिड़ो इर्तिक़ा जा मरहला हुया साइंस जूं शाखूं ॿुधाए छॾियूं साइंस जी डेफिनेशन ॿुधाए छॾी इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे इहो बेसिक जेको इंट्रोडक्शन वारो जेको सो लेक्चर हो हाणे जेको नेक्स्ट लेक्चर ईंदो उन में पाण जेका 7वीं क्लास जी जेको पहिरियों चैप्टर आहे साइंस जो ऐं उहो छा आहे डाइजेस्टिव सिस्टम आहे त पाण सिस्टम जी ॻाल्हि कंदासीं 6वीं में पाण छा पढ़ियासीं सेल ऐं टिश्यू एंड सो ऑन त चवण मक़सदु आहे नेक्स्ट वीडियो में इनशाला पाण बाक़ाइदा किताब खे शुरू कंदासीं तव्हांखे अगरि असांजी इहा वीडियो कुझु पसंदि आई हुजे तव्हांखे का इंफॉर्मेशन मिली हुजे त काइंडली तव्हां जेको आहे सो लाइक करे सघो था शेयर करे सघो था सब्सक्राइब त लाज़मी कजो